मूं तोखे केतिरो समझायो आहे कमल त मां न पंहिंजी न तुंहिंजी रुसवाई चाहियां थो ऐं न वरी हिन घर जो मंदो आहियां। मां वरी मंदी आहियां ॿुधाए। बज़ाहिर त नहीं, माना लिक में आहियां ईअं न। दुनिया समझंदी तूं मंदी नहीं कमल। दुनिया खे छॾ, तूं पंहिंजी ॻाल्हि कर सतारे। दरिया जा ॿ किनारा मिली सघनि था कमल? न, मुमकिन नाहे। दरिया जा ॿ किनारा पाण में मिलिया त दरिया जो वजूद ख़तरे में पइजी सघे थो ऐं दरिया गुम थी सघे थो। पंहिंजो मिलण बि ईअं आहे कमल। माना न मिलंदे? दिल जे तारुनि जी तमार में तूं आहीं कमल। तो उमिरि जा संधा मिसारे मूंखे मोहबत ॾिनी आहे, पर ज़माने जे हवाले सां जेकी कुझु चवंदो रहियो आहियां उहो ॼाणण जी कोशिश कर। सतार, मोहबत ज़माने जी रिवायतुनि मां छा ॼाणी? मोहबत सूलियत ते चढ़ंदी बि मोहबत रहंदी आहे। सतार कमल कैसा पई ॻाल्हाए? कंहिंसां बि न अम्मा, ईअं पंहिंजो पाण सां त चरिया ॻाल्हाईंदा आहिनि कमल। हूंदो अम्मा। दादन छा थियो? अम्मा दवा खणी आ, सूर तो थे। सूर? हाँ मां। वरी कंहिंसां चिड़ी आयो आहीं छा? सवाल छॾ मां, तते तां दवा खणी आ। हाँ खणी थी जा, संभाल पुट पाण खे। अदा सूर खणो आहे छा? हाँ तमाम। दिल कच्ची कच्ची थी थे। दादन पुट, दादन। अम्मा तू ॾिस डॉक्टर सथारे की। अम्मा मां कीअं वञा? अम्मा बाज़ार बि हलियो वियो आहे। ॿियो केरु वञे? मां वञा? न तूं ठीक न आई, तू संभाल त मां वठी थी अचां। हाँ अम्मा जल्दी कर वञ। अदा उथी। अदा उथी। या अल्लाह तू खैर कजे। धनु खान धमालानी। हाँ टिंडू खान अट्टानानी। धनु खान धमालानी मुखे भी को जादू सेखारे, सो भी कारो जादू। जादू जो वजन खणी सघंदे? जादू आ या कुछ जपला जो खणी न सघंदो से? करो थी जादू जो वजन टिंडू, सफा करो, जबल खां भी करो। खणी भी तू सेखारे? भला काथों जो जादू सेखारे? चीन जो, हिंदुस्तान जो, बंगाल जो, मिस्र जो या यूनान जो? दुनिया जो जादू सेखार। या डोकड़न वारो? हाँ डोकड़न वारो भी जादू थींदो आ छा? खोड़ किस्म ने जादू जा। माण्हूअ मां कुकुड़, बकरी, मेंह बणाइण वारो जादू भी आहे छा? तरस त तोखे कुकुड़ दो बनाया, कुछ थी वे हो। चङो वठ बंदूक, इजो थिस। कुकुड़ थी हाथियां तो सही। अखियूं बंद कर। अकेड़ा मो पा टिंडू टांडाणीअ के कुकुड़ बणा अंतर मंतर छू। हाँ हाणे तोखे कुकड़ में माण्हू न बणाईंदुसि, भली कुकुड़ ई लॻो वत। टिंडू बि को माण्हू आ? कुकुड़ ई चङो आ। मुखे कुकुड़ न टिंडू बणा धनु। डोकड़ ॾींदे न त कुकुड़ ई रहंदे।
हाँ मोट काती तिखिया हाँ धनु मां ॾींदुसि सुठो कर मुंहिंजा बच्चा रुली वेंदा ठीक है अगेड़म छगेड़म पगेड़म पा कुकुड़ा के टिंडू बना अंदर में तरछू फकीरा धनु तू बा वॾो लाव आहे कसम सां शामिल आवाया तो धनु के कूड़ो समझो आ धनु वडो जादू करे बागी करा कटडो कड़ तफरी थी वेंदे कुकुड़ धनु टांडाणी जे खीसे में टांडा ई हूंदा पर पोइ बि फकीर आई ई वठ 10 रुपया दुआ कजाए बस 10 रुपया ठीक आ भला फकीर वे जा वने न दिए फकीर मूंखे जादू सेखारे पोइ वञे दुखियो थई जादू टिंडू दम पचाइणो पवंदई हाँ बिल्कुल दम पचाईंदुसि ठीक आ त पोइ अखियूं बंद कर जादू तो सीखे अॼु फकीर को ॾिसी न वठे नाहे पलाद वठण या जबरदस्ती जी जरूरत छो न है चाचा छो न है मां गाए बजाए पलाद कदम छो त छपन शेर आहे शेर हर सरियम निरवार थी कवल खे काहे दुस हाँ सही कमल बकरिया ये तो किले खां छोड़े काहे ई छो अची छितो थियो है मां सरदार बहराम खान के चयो आ ऐं हुन वाइदो कयो आ मूंसां त दादन खां छिके संग वठंदुसि सचमुची जी ॻाल्हि तो ॿुधाए अॻु में को छिके वठी हिसाब मूंखे ॾिनो अथई जो हाणे टाड़ू तो हणी ड्राड़ू सरदार ड्राड़ कीअं हणंदो चाचा सरदार माण्हू न आहे छा बाक़ी दादन बाठण को सवा वठ न ॾींदासीं असुली भी न दादन दाबे को सवा सुधो ही न थींदो दाबा वरी तू ॾींदेसि तू सरदार खां उत्तम आहीं हाँ छो ना है उत्तम शफन शेर आ शेर धाणो शफन सां शामिल आहे धाणो धड़की आ न धड़की ना है वाह चाची वाह अॻु में टोके भी हाणे वरी सफन शेर बूटो न बारींदे रुगी बकंदे त धाणो माठ वेंदी छा चवंदी चवंदी लख दफ़ा धाणो चवंदी धाणो जी से केड़ी गाल कजे वते दी सॼो ॾींहुं घिटियूं मापी दी मुंह में दम ना है जो चवांस या वरी फीत फेरायांस मां घिटियूं थी मापा ठाही तो शफन के चवन महार जी काहे वञई ढोड़ वाही जी डाचिन जी पिड़ीअ में खपाए चने त तो ते टोहिन पीश धाणो खा तो घिटियूं मापराए ओगो उठ मट कर त कयां वन चुठ चाची खपाई दो सास कोन बाकी फकीर अला दाद जे मेले ते मारी उठन सा गोय भजाई दो सास मट करियो भई त तू न भञा मुखे उठदा समझन नमूनो ॾिसीन चाचा एक गाल चवाए उठ भी महागो आ असुल 2 लखन के धक्का तो हणे ऐं न बाकी हिन खे वरी केर वठंदो लूण मिर्च भी न खा महांगा आहिनि कोडी भी न लहे जे नमाज जो टाइम थी वियो मां नमाज पढ़ी अचां त तव्हां ॿिन्ही खे ॾिसां थो अहिड़ो अशर कंदो सां जे घर हथ आयो न त मुंहिंजो नालो सोरा बि न आहे हलानी हल हल वञी नमाज पढ़ मां माण्हुनि लाइ आयो आहियां संगार खान ऐसे जो साहब लाबारो अथई या के कस्य जी खाटी खणाणी अथई छेड़ा या वरी बंगारा जो तोखे माण्हू खपनि मां पुलिस ऑफिसर आहियां को जमींदार न आहियां जो छेड़नि ऐं वंगारनि लाइ माण्हू खपनि जवाबदार वठण आयो आहियां ॿाहिरि नफ़री बीठल आहे इम्तियाज़ साहब इन ये पंहिंजी नफ़रीअ जी धमकी इन संघार खान खे न ॾे त हेड़ा जवाबदार के मुंहिंजे खीसे में पयल आहिनि छा संगार खान मूंखे मजबूर न कर किथे मां को गहरो कदम न खणी वठां
ऐं तोखे पछताइणो पवे। गरो कदम कहिड़ो गरो कदम खणंदे? मां तव्हांखे हिरासत में वठी सघां थो। तूं मूंखे हिरासत में वठंदे? सरदार संगार खान के पुलिस ऑफिसर आहीं या शहबाज खान जो कमदार? मूं ताज़ो हुकूमती पार्टीअ में बि ऐलान कयो आहे, ये बाला ऑफिसर मुंहिंजी बि ॿुधंदा। हींअर ई तोखे ॾेखारियां थो। हाँ एसपी साहब, सर तव्हांजो ऑफिसर इम्तियाज साहब। जी हाँ, हाँ SHO साहब मुंहिंजी ओताक में मूंखे हिरासत में वठण आयो आहे। जी ॻाल्हायोसि। वठ। हाँ सर। जी सर। यस सर। ओके सर। संगार खान मूंखे नोड़ी मो नांग पढ़ाइण ईंदो आहे। जी सर। ये SHO इम्तियाज उनजो तव्हां ॻाल्हाइण ॿुधो हूंदो। मूंखे इहो माण्हू क्वार्टर घाट खपे। तव्हांजो थोरो थींदो। महिरबानी सर। संगार खान खे तो धमकाए नाग जी निड़ी चङी तरह चिथणी दिया, चङी तरह चिथणी दिया। सरदार गुलाम तरी वञ मुंहिंजे नज़रनि जे अॻियां। तरी वञ। तव्हांखे नाकामीअ लाइ मोकिलियो हुयमि। माण्हू माराए उन्हनि खे ज़ख़्मी कराए हिते सुरखरू थियण आयो आहीं। सरदार इहो नामुमकिन आहे। उहो त मेहार जी कमज़ोरी कामयाबीअ सां हमकिनार करे न सघी। गोराम। जी सरदार। ओस ताईं तव्हां मुंहिंजे रुख न चढ़ंदो जेसि ताईं शहबाज खान जी लांडी साड़े तबाह नथा करे अचो या वरी संदन कारिंदनि खे कबाड़ो करे नथा पहुचो। ठीक आहे सरदार। ॿई लांडियूं शहबाज खान जूं बरंदे ॾिसंदो। कीअं कयां हिन अज़ाबनि जी ज़िंदगी मां कीअं छुटकारो हासिल कयां? सोढल जी त ख़बर ई कान्हे त कहिड़नि हालनि में आहे। ज़फ़र अॼु ईअं चयो, सुभाणे हथ बि खणी सघे थो। कासिम त सफ़ा चाची सारा जी धुर लॻो बीठो आहे। को बि वरनाइण वारो नाहे, को बि कूक सुणण वारो नाहे। थधो थी ॻाल्हायां त अंदर तो सड़े, तिखो थी ॻाल्हायां त सभु दरार बणिजी था वञनि। अबे मां ओढ़ा में उछलाए फेरो ई न कयो। दादन खे सारे सिकंदी रहिजी वयसि त कॾहिं पेर बि न पाताई, छाती पाए बि न ॾिठाई। वॾियूं दावाऊं कंदो हुयो मोहबत जूं, ऐं मां बि हुन लाइ सोचे अधमुई थी वियसि। पर हो त बोगर निकितो। अञा शफ़न खे शाबस आहे जो आयो मुंहिंजी सार लधाई। अम्मा खां पोइ शफ़न फेरो कयो, बाक़ी न बाबो न की दादन आयो। अम्मा ॾे वञा? न अॻु बि ग़लती थी, हाणे ईअं कोन कंदसि। हा कोन कंदसि ईअं। बाक़ी जेकॾहिं पाण वठी विया
त पोइ हली वेंदसि। ज़फ़र खे चवां त अम्मा जे घर वञण जी इजाज़त वठी ॾे। ज़रूरु वठी ॾींदो। मुश्किल आहे, मां त अड़जी वई आहियां, को बि कनाइण वारो कोन्हे। सताई ॾिस तो उभी लगी सोचने में गुम लगी पई आया। उथी मानी कोनी जी कर ते कन कपे कुरो न करे छॾई मेसणी। चाहे चाची? हाँ हाँ ओड़ी थी हो यही छा ॾियाए न मुक गाटे वारी। माठ कर चाची, न ॻाल्हाईंदी कर मूंसां। मां ॻाल्हायां कोन, ज़ोर ते बीठी बुण बि बीठी ॻाल्हाई। हाँ हाँ तू जो तो चाय पाए मथो खराब थियो आहे। सारा सा शोकी थी त लुंडी बला वांगुर मथो न चिथे छॾई। लेसणी के चाय थी। हाँ तूं असल लुॾण आई, डंड खाई चपन ते अची पुगी आई, कॾहिं बि ॻाल्हाइण जी फज़ीलत कोन सिखी आई। हाणे बद फज़ीलती करे त ॾेखार। दिमाग़ फिरियो आहे तुंहिंजो, हथ न लॻो थी न मूं मल जो। ज़बान ते करे वई आहे ॻोढ़ी गेरी त बंदूक खणी कयाई मोड़। मेसड़ी मान त करे वई आहे। लौंग फोटा थालीअ में आऊं खयूं पई अचां लौंग। ही छा आहे? हाँ लॻे थो ही ता सूर कने। छो मुंहिंजे हथनि ते आयो लाहियां थी। हा पूरी है छाती करी चली हट पची पवंदई। छॾ मूंखे, मां चवाई थी छॾ मूंखे। छॾ। हाँ तूं होश कर नूरी, होश कर। मां तुझो खून पिया दस, मां तोखे न छॾी दस। नूरी मां तुझो साह घुटी दस। छॾ नूरी, होश कर। केरा? हाँ नूरी केरा? केरा या नूरी जे जो तू हर हर नालो तो खणे? केरा तू केरा है? हाँ मुके हिते छो रखियो थी? मुके छॾे छो न थो? मां वञा, मां हली वञा। वञी मीरड़ जो मुंह मथो फाड़िया, शहबाज जो रत पिया दस। पर मां ये छो थी क्या? छालाए थी क्या? शहबाज केरा? मीरल केरा? मां केरा? तू नूरी आई, नूरी निमाणी साह से बाणी। नूरी साह से बाणी। जुआ कढाए तुझी न मुंजी। नूरी छाती करी मुखे तू मुखे छॾींदे या न? नूरी होश कर, ये छाती करी मुखे दे। तो मुखे कैद कयो आ? न अल्लाह जी सो मु कैद तोखे न कयो आ। ओए मां हिते छो आया? तू न थोरो ठीक थींदी तोखे पंहिंजी दिल में कैद। न नूरी मां चयो विहारींदो असांजे दिल में। हेॾी कर मुखे दे, हेॾी कर। ये लट मुंजिया ए कसे में बुकियो। दिल त चवे थी फायर करे फट मारे। न मां तुंहिंजो इलाज कराईंदुसि, तोखे अहिड़ी जाइ ते वठींदुसि कि को बि न हूंदो, हिकु तूं ॿियो मां, बस। मां कैद आहियां? अलाए छो कैद आहियां? मां कैद आहियां? अलाए छो कैद आहियां? हिते कैद आहियां? अलाए छो कैद आहियां? हिते कैद आहियां? कोराम लांडी के बारड़ी
ऐं तूं गोलीअ वांगुरु ज़राट करे अची मूं वटि साहु पुटियो आहे मूंखे रिपीटर रिपीटर छो बाबा साईं मां चवां थो मूंखे ॾे वठो रिपीटर साईं कयो शौक़ु पूरो शौक़ु पूरो कोन कंदुसि तुंहिंजो भांडो फाड़ींदुसि भांडो बाबा साईं तूं भॻे छो हा ये ज़फ़र वारा न हुआ त तूं मुक़ाबिलो करी आ तोखां गोराम जोरो समझ जो फेरा मां किथे भॻुसि बाबा साईं बाक़ी बाबा साईं वो पुॼी न सघियो मां हलियो आयुसि माना त तूं टोड़े हथ अहिड़ो टोड़ियुमि जो गोराम खे बि ईअं सहकाए विधुमि ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे अॻियां केरु हो अॻियां केरु हो पोयां केरु हो मूंखे का सुध न आहे साईं बाक़ी हुई गोराम जी भॼ भॼा ऐं मुंहिंजी डुक डुका तॾहिं सहकी साह हिते अची खयमि बाक़ी गोराम खां डिॼंदुसि कमाल था कयो ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे केरु कमाल तो करे गोर सरकार वॾी वट ते तो ॻाल्हायां सम्झी थो न वट कर मां नथो सम्झां भाड़िया कंहिं जाइ जा सरदार न चओ गौर खे तव्हां जाइ खां छो हटियो सरदार ज़मीन में पाणी छॾण जो ज़िमो गोहर खयो हो तॾहिं हलिया आयासीं छो त घर घाट बि त संभालणो आहे न हा सरदार सोचोसीं गोहर ज़मीन भराईंदो ऐं बिज असां छटींदासीं पोइ जेको बि आयो सड़ी कारो कोयलो थी वेंदो छो त कासिम करनि था अरे या मारे हू गोराम लांडी साड़े विया छा लांडी साड़े वियो हा इहा मां बेइज्जती तो समझां तव्हां जे हूंदे या बेइज्जती बंदूक ताण बराबर तो समझां सरदार गोराम खुद सड़ी वेंदो छो त कासिम करनि था हरे या मारे तव्हां सुत संघार जी लांडीअ खे साड़े रख करे छॾियो ऐं इन गोराम खे गुॾे कंहिं खाईअ में उछलियोसि त निकिरंदे ई दम निकिरी वञेसि सरदार दम हूंदुसि त निकिरंदो न साह जा सॻ छिनी खाईअ में उछलबुसि छो त ज़फ़र ज़मरक आहे ज़मरक त पोइ वञो ऐं इन अमल में देर न कयो संघार खान खे बि ख़बर पए त शहबाज़ खान लठ जो जवाब बंदूक सां ॾींदो आहे न सिर्फ़ ॾियण ॼाणींदो आहे पर हुनजी सग बि रखंदो आहे वञो मसादे फकीर वे या वनी वरी आयो एडियूं बेस्तियूं अञा बि अॻिते मसादे इन गंढ में भला छा आहे मानी आहे सोरहं बजे निमाज़ पढ़ी अचे खाईंदो मसादे छा थी चवंदे शर्म तो अचे धनु ऐं शर्म कहिड़े किताब में आहे किताब उलहंद में आहे त धनु वॾो शर्म वारो आहे पर मासात खे नथो चई सघे त मतां विढ़े चओ ऐं खिसक त वात जी खाटी खणाए ॾंद ताईं होड़ू कढे उछलाए न छॾे धाणो धणकी आहे धणकी न आहे अॼु धनु ॾाढो बुखारो आहे बुखारो आहे हा मासात पेट में कुआ था फिरनि मानी न मिले छा केर ॾे वेचारे धनु त मानी खे मासात पचाए ॾे न करे पापनि ते गुज़र डुबरो थींदो पियो वञे लॻो तूं गुंतड़ो पियो ही पेटी कंहिं जा अल्लाह बुख लगी आहे ॾाढी कलो के खैरात जे भत ते पियो हलां सो बि वेही 3:30 थिया पोइ खैरात जो भत मिलियो तुंहिंजी मर्ज़ी आहे नथी ॾेन त तुंहिंजी मर्ज़ी भला फ़कीर वेहे या वञे फ़कीर वेहे त फिरूं कूड़े भंभोर मोकिलियासि उते अची अंग्रेज़ खणनसि ऐं चवनि त हल भंभोर जे दौर जा हेड़ा माण्हू हुआ कावड़ न कर सोराब मां मासात जे पासे मासात मुंहिंजे पासे तूं अकेलो छा कंदे हा हा मां तो जड़े डांद जे पासे थींदसि निकुर न मछराए मूंखे काती खणी कपे न बोल छा लतीफ़ चयो न त खण काती वढ अंगड़ा मुंहिंजो अदब कर्म कोय अरे हल
शाह जो पारखू लथो लई मां लठ बनी लतीफ जो पारखू तो थी भला फ़कीर वेहे या वञे वञे छाई पाए मूंखे थक यादि आहिनि अची न वई चूचणी त चंपा हाणे डाहे विझंदोसीं वञ वञे तो फ़कीर वञे हल क्या है ना बरो तू हिनखे घर में छॾी छो थी ओचितो काहे तो पोइ धन जो बिलो नक थी लायास तब नथो मुड़े हाणे अचे न त हरीड़ू खरास धाणो धड़की आ ए धड़की ना है